सेवड़ वेझो बोर्ड जे बीठल पानी में मुसाफ़िर वैन कल्टी थियण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 फ़ौत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। टूल प्लाज़ा वेझो इंडस हाईवे खे ॾिनल कटवट बोर्ड जे बीठल पानी में मुसाफ़िर वैन किरी पई। ख़ौफ़नाक हादसे में मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत 20 ॼणा फ़ौत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतलाह ते रेस्क्यू अमले पारां फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा बहावलपुर ऐं ओकाड़ा जो दौरो कयो ऐं फायर पावर मश्कुनि जो जाइज़ो वरितो। पाक फ़ौज जे आम लाॻापन वारे शोबे ISP तरफ़ां जारी थियल बयान मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा बहावलपुर में शहीदनि जी यादगार ते हाज़िरी ॾिनी ऐं गुलनि जी चादर चाढ़ी फातह ख़्वानी कई। पधराई मूजिबि सिपह सालार बहावलपुर में ख़ैरपुर टामियाली ऐं फायर पावर मश्कनि में पिणु मुशाहिदो कयो। ISPR मूजिबि आर्मी चीफ मश्कनि में हिसो वठंदड़ जवाननि जे बुलंद जज़्बे तरबियत ऐं आला मयार खे साराहियो ऐं सिपाहियुनि खे हिदायत कई त हू हर हालत में क़ौम जी ख़िदमत कनि। नाज़रीन, गौसपुर शहर वेझो नंदवाणी बिरादरी जी मिंदुरियुनि विच में पुराणे तकरार तां झेड़े दौरान जवाबदारनि गोलियूं ॼणे खे क़तल करे छॾियो। लकड़ा होटल ते नंदवाणी बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि मोहम्मद हसन उर्फ़ मोची नंदवाणी सख़्त ज़ख़्मी थी पियो। रहवासियुनि जो चवणु आहे त ज़ख़्मी नौजवान ॻोठु नूरुद्दीन नंदवाणी जो रहवासी आहे। नौजवान मोहम्मद हसन होटल ते चांहि पी रहियो हो त हथियारबंदनि गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे पाण फरार थी विया। ज़ख़्मी नौजवान खे होटल ते वेठल माण्हुनि खणाए अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि खेसि ॻणति जोगी हालत में सखर अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जिते हू ज़ख़्मनि जी सिट न सहंदे फ़ौत थी वियो। शिकारपुर भरिसां मारफाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े सबबि 2 ॼणा मारिजी विया आहिनि। जागण वारे इलाइक़े में झेड़े दौरान सिराज मारफाणी समेत 2 ॼणा मारिजी विया, जंहिं बाद इलाइक़े में छिकताण वारो माहौल पैदा थी वियो आहे। जागण ऐं मारफाणी बिरादरी जी 2 धुरनि में झेड़े दौरान औरत समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि ज़ख़्मियुनि जी तिबी इमदाद लाइ मुक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि वाक़े जो कारण में हलंदड़ तकरार ॿुधायो पियो वञे, जंहिं बाबति वधीक जांच कई पई वञे। नाज़रीन, करौंडी वेझो हिकु ॾींहुं अॻु फैज़गंज वाह माह ठाहे लाश वारो मामिलो नओं रुख़ इख़्तियार कयो वियो आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा मंगरियो खे पंहिंजे ई दोस्त पारां क़तलु करे लाश वाह में उछलाइण जो इंकिशाफ थियो आहे। वारसनि जो चवणु आहे त ग़ुलाम मुस्तफ़ा खे संदसि दोस्त अता खोखर क़तलु करे लाश वाह में उछलायो। वारसनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मटियारी में डिप्टी कमिश्नर जे अकाउंट मां 1 अरब 82 करोड़ मुबैना तौरु गुम थियण वारे मामले ते एंटी करप्शन जी टीम पारां केस दाख़िल कयो वियो आहे। हैदराबाद जे एंटी करप्शन डिप्टी कमिश्नर जे अकाउंट मां 1 अरब 82 करोड़ गुम थी वञण ख़िलाफ़ DSP मटियारी AS न्यू सईदाबाद ऐं बैंक जे असिस्टेंट मैनेजर ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। एंटी करप्शन हैदराबाद पुलिस अॻूणे डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद, असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद मंसूर अब्बासी ऐं सिंध बैंक जे असिस्टेंट मैनेजर ताबिश शाह मथां केस दाख़िल करे वरितो आहे। हैदराबाद वेझो ट्रालर ऐं मज़दा में टक्कर थियण सबबि 3 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। M9 नूरियाबाद वटि ट्रालर जो मज़दा खे टक्कर लॻण सबबि 3 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। हादसे में हैदराबाद जे इलाइक़े होसरी वासी 3 ॼणा फ़ौत थी विया। फ़ौतुनि में 3 मज़दूर 45 वरनि जो शाहिद पुटु मोहम्मद रहीम पंवर, 25 वरनि जो झारू पुटु मोहम्मद हयात ऐं 22 वरनि जो मुकेश शामिल आहिनि। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ तहलके अस्पताल जामशोरो पहुचाया। सरहद वेझो मज़दा गाॾी नींगर खे चीपाटे मारे छॾियो। क़ौमी शाहराह ते मज़दा नींगर मथां चढ़ी वई, जंहिं सबबि नींगर थॾे ते ई फ़ौत थी वियो। कर्नल मोड़ वटि मज़दा जे टकर में 14 वरनि जो दिलशाद शेख थॾे ते फ़ौत थी वियो। मक़ामी माण्हुनि ऐं सरहद पुलिस नींगर जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो, जिथां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। वाक़े बाद मज़दा ड्राइवर गाॾी समेत फ़रार थी वियो। नाज़रीन, डोकरी वेझो 2 वरनि जे मासूम नींगरी गैस्ट्रो विघे फ़ौत थी वई। ॻोठु मिर्ज़ा जुणेजो जी रहवासियुनि 2 वरनि जी फौज़िया धीअ मोहम्मद असलम जुणेजो गैस्ट्रो सबबि अस्पताल में फ़ौत थी वई। वारसनि पारां नींगरी जे फ़ौत थियण ते डॉक्टरनि ते ग़फ़लत जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। फ़ौती नींगरी जे पीउ जो चवणु आहे त धीअ खे शदीद तकलीफ़ हुई। डॉक्टरनि हड़ताल जो जवाज़ ॼाणाए इलाज न कयो वियो।
हुन इल्ज़ाम आणींदे चयो त डॉक्टरनि जी ग़फ़लत सबबि धीउ फोत थी वई आहे। करोड़ी वेझो IPA पढ़ंदड़ शागिर्द ऐं संदसि माउ ते उबाश पारां तशदुद ख़िलाफ़ मुतासिरनि एहतजाज कयो आहे। गोच मोहम्मद मलूक शरवासी 9 क्लास जे शागिर्द अली आदिल शर खे उबाश पारां दोस्ती रखण जो चयो। निकार जे मथस वहशियाणो तशदुद कयो वियो। मुतासिर शागिर्द जी माउ ग़ुलाम सुगरा शर एहतजाज कंदे चयो आहे त पुट खे स्कूल वेंदे उबाश इम्तियाज़ शर ऐं शकील शर रस्तो रोके हरासा रोज़ाना हिरासा करे रहिया आहिनि। हुन चयो त उबाश पुट खे दोस्ती रखण लाइ तंग करे रहिया आहिनि। इनकार करण ते तशदुद कयो वियो आहे। हुन चयो त इतला ॾियण बावजूदि पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई नाहे करे रही। शागिर्द जी माउ SSP ख़ैरपुर खां मुतालबो कंदे चयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सिंध हुकूमत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी लियारी खे 200 एकड़ ज़मीन ॾेई छॾी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी लियारी जे वाइस चांसलर डॉक्टर अमजद सिराज मेमण खे क्यामियाड़ी जे डिप्टी कमिश्नर मुख्तियार अली अबड़े कैंपस खोलण लाइ मुलाज़िमनि जी रिहाइश लाइ 200 एकड़ ज़मीन ॾिनी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी लियारी जे वाइस चांसलर डॉक्टर अमजद सिराज मेमण यूनिवर्सिटी जे चार्ज संभालण शर्ती 200 एकड़ ज़मीन ख़ातिर अध में पियल समरी लाइ कोशिशूं तेज़ कयूं। यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर अमजद सिराज मेमण जी कोशिशुनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA लियाकत आक्साणीअ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां 200 एकड़ ज़मीन जी मंज़ूरी कराए वरिती। ज़मीन जी समरी मंज़ूर थियण बैदि गुज़िरियल ॾींहुं क्यामाड़ी जे डिप्टी कमिश्नर मुख्तियार अली अबड़ो 200 एकड़ ज़मीन जो फ़ाइल मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी लियारी जे वाइस चांसलर डॉक्टर अमजद सिराज मेमण हवाले करे छॾियो। उन मौक़े ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी लियारी जे वाइस चांसलर डॉक्टर अमजद सिराज मेमण आॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी परॾेही वज़ीर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ख़ासि करे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा यूनिवर्सिटी लाइ 200 एकड़ ज़मीन ॾियण ते थोराइता मञिया, जिन लियारी जहिड़े पुठिते पियल इलाइक़े जे ॿारनि जी तालीम लाइ अहम क़दम खणी 200 एकड़ ज़मीन ॾिनी। संदसि वधीक चवणो हो त इहो यूनिवर्सिटी लाइ मिलियल ज़मीन खे लियारी जे अवाम लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तोहफ़ो सम्झे थो। नाज़रीन, बांधी में पोरीत पारां बासर जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। बुडरी कॉलोनी निवासी मोहम्मद मुश्ताक मुग़ल पारां बासर हाजी मोहम्मद ख़ान मुग़ल ऐं संदसि पुट जी नाजाइज़नि ख़िलाफ़ प्रेस क्लब आलो एहतजाज कयो वियो आहे। हुन चयो त बुर्दी कॉलोनी में हाजी मोहम्मद ख़ान मुग़ल खां प्लाट वरितो हो, जंहिंजा टोटल पैसा 1 साल अॻु ई ॾेई छॾिया आहिनि, पर हाणे हू प्लाट जी रजिस्ट्री ॾियण खां इनकार करे रहियो आहे। हुन चयो त प्लाट जी रजिस्ट्री घुरण तां हाजी मोहम्मद मुग़ल ऐं संदसि पुटु मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन DC शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP खे अपील कंदे चयो आहे त हाजी मोहम्मद मुग़ल ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। गंबड़वासी नौजवान रोहिड़ी केनाल में मुबैना तौर ट्रिपो ॾेई आपघात करे छॾियो। नौजवान अब्दुल कुदूस शेख रोहिड़ी केनाल में ट्रिपो ॾेई ख़ुदकुशी करे छॾी। इंतज़ामिया ऐं मक़ामी टोबनि जी मदद सां नौजवान जी लाश जी ॻोल्हा जारी आहे। आपघात कंदड़ नौजवान जे भाउ जो चवणु आहे त बासर चेतन कुमार नौजवान जा 90 लख रुपया खाई वियो आहे, जंहिं सबबि हुन आपघात कयो आहे। नाज़रीन, ख़ैरपुर पुलिस मंशियात फ़िरोशन ऐं गैर क़ानूनी तौर हथियार रखंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ क्रैकडाउन करे 19 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां मंशियात ऐं हथियार हथ करे वरिता आहिनि। B सेक्शन शाह हुसैन सोबो देरो कोट जी वॾा माचियूं वॾा मायसर, A सेक्शन अगड़ा पी जो ॻोठ ऐं राणीपुर पुलिस मुख़्तलिफ़ हदनि में कार्रवायूं कयूं। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान 19 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार कयल जवाबदारनि में शाहनवाज़ मंगलो, शमसदीन कानहर, मोहम्मद नवाज़ मेमण, ज़ाहिद मेमण, ख़ालिद फलपोटो, आवेश सोलंगी, असलम गोपांग, नसीर बुगटी, आफ़ाक खासकेली, ख़ादिम फलपोटो, उमेर मल्ला, मेराज लक, ग़ुलाम बाकर सुमरो, ज़ाहिद उर्फ़ कंडूल फलपोटो, रिज़वान कुरैशी, सरफराज़ खोखर, रफ़ीक पहार, मंठा डुमकी ऐं मोहम्मद बख्श डुमकी शामिल आहिनि। पुलिस वधीक चयो आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां वॾे मिक़दार में चर्स, भंग, नशे आवर सोपारियूं, शराब जूं बोतलूं ऐं हिकु पिस्टल हथ कयो वियो आहे। सांगड़ में 2 हफ़्तनि खां SSP जी पोस्ट ख़ाली हुअण बैदि SSP मुक़ररु कयो वियो आहे। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि बशीर अहमद ब्रोई खे SSP सांगड़ मुक़ररु कयो वियो आहे।
याद रहे तो SSP शहीद बेनज़ीराबाद कैप्टन अमीर मसूद मगज़ी वटि सागर जे वाधू चार्ज मिलियल हुई। SSP शहीद बेनज़ीराबाद कैप्टन अमीर मसूद मगज़ी खां वाधू चार्ज वापस वठी बशीर अहमद बिरोही मुक़रर कयो वियो आहे। नाज़रीन, कराची जी निजी अस्पताल इंतजामिया जी लापरवाही सबब सीनियर ब्यूरोक्रेट डॉक्टर अब्दुल्ला कटपर ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। डॉक्टर अब्दुल्ला कटपर पुट जो चवण है त पीउ खे चेस्ट इन्फेक्शन सबब अस्पताल में दाख़िल करायो वियो। इंतजामिया पारां गैर ज़रूरी टेस्ट कराया विया। हुन चयो आहे त चवण जे बावजूद डॉक्टर मरीज़ जी कोरोना टेस्ट न कराई। 3 ॾींहनि खां पोइ जॾहिं मरीज़ जी तबियत घणी ख़राब थी त कोरोना टेस्ट कराई वई। हुन चयो आहे त 4 ॾींहं बाद डॉक्टर अब्दुल्ला कटपर जी कोरोना टेस्ट पॉजिटिव आई। कोरोना पॉजिटिव अचण बाद अस्पताल इंतजामिया कोरोना जो वार्ड मौजूद न हुअण जो चई करे ॿी अस्पताल मुंतक़िल करण जो चयो। हुन वधीक चयो त अस्पताल इंतजामिया पारां उहे एतिरा ॾींहं विञाइण सबब डॉक्टर अब्दुल्ला जी तबियत तमामु घणी ख़राब थी ऐं दिलि जो दौरो पवण सबब हू लाॾाणो करे वियो। फोती जे पुट अली रज़ा कटपर इल्ज़ाम मड़ींदे चयो आहे त अस्पताल इंतजामिया जी सिधी सही गफ़लत सबब वालिद फोत थी वियो आहे। हुन सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त अस्पताल इंतजामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। कार्रवाई न कई वई त अदालत जो दरवाज़ो खड़कायो वेंदो। सेठा जा वेझो बरसात जो पानी निकाल न थियण जे करे रहवासी फोत थियण जा जनाज़ा ॿेड़ियुनि ते खणण ते मजबूर थी विया आहिनि। यूनियन काउंसिल मेयर वसीर मां बरसात जो पानी निकाल न थियण सबब रहवासी फौतनि जा जनाज़ा ॿेड़ियुनि ते खणी कब्रिस्तान ताईं पहुचाइण ते मजबूर थी विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त बरसाती पानी निकाल न थियण सबब फौतनि जा मढ़ ॿेड़ियुनि ज़रिए कब्रिस्तान ताईं पहुचाए रहिया आहियूं। हुन जो चवणु आहे त कब्रिस्तान 30 किलोमीटर परे आहे। पाणी सबब मढ़नि खे पहुचाए मुश्किल थी रही आहे। ॻोठाण नाला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त ॻोठ मां बरसाती पानी निकाल कराए बेचैनी ख़तम कराई वञे। नाज़रीन, टनो मस्ती वेझो इकनॉमिक ज़ोन थाणे जी हद मां नींगर गुज़रियल 4 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ॻोठ वरी फलोपोचो जो रहवासी 14 वरनि जो नींगर फरहान अली पुट अली मोहम्मद फलोपोचो गुज़रियल 4 ॾींहनि खां गुम थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त फरहान अली फलोपोचो ॻोठ खां किराए जे मोटरसाइकिल वठी खैरपुर शहर तरफ़ निकिरी वियो हो, जेको 5 ॾींहं गुज़रण बाद बि घर वापसि न मोटियो। हुननि जो चवणु आहे त काफ़ी ॻोल्हा बाद नींगर जो को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। हुननि चयो त शक आहे त नींगर खे कंहिं अगवा कयो आहे। नौजवान जी अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा आहिनि। वारसनि पारां SSP सखर ऐं ॿियनि वसवारनि खां नौजवान जी बाज़ियाबी लाइ मदद जो मुतालबो कयो वियो आहे। टीचर्स लर्निंग फेस्टिवल कराची पारां उस्तादनि जी तख़लीक़ी वाध वेझ ऐं शिक्षा लाइ ॾींहुं मल्हायो वियो। तालीम अलमी आगाह बाबति समाजी तहरीक पाकिस्तान लर्निंग फेस्टिवल पारां कराची में उस्तादनि जी तख़लीक़ी सलाहियतनि जी वाध वेझो ऐं सिख्या लाइ शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। गवर्नमेंट कॉलेज ऑफ एजुकेशन हुसैनाबाद में स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट जे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत 1 ॾींहं जी टीचर्स लर्निंग फेस्टिवल जो इनकाद कयो वियो, जंहिंजो मक़सदु तदरीसी मवाद ऐं तदरीस सलाहियतनि खे सुधारण वारे फ़न ऐं ज़हनी सिहत सां हम आहंग करण जी दावत ॾियणु हो। तक़रीब में 40 खां वधीक नामवर लेखकनि, तालीमी माहिरनि ऐं नफ़सियात जे माहिरनि, कहाणीकारनि, 3 आर्टिस्टनि, मौसीक़ारनि समेत मौसमियाती तब्दीलियुनि, साइंस, रोबोटिक ऐं माहिरनि पब्लिशरनि शिरकत कई आहे, जंहिं में 1400 खां वधीक उस्तादनि खे तरबियत ॾिनी वई आहे ऐं जदीद तदरीसी टेक्निक खे 23 खां वधीक इंटरेक्टिव स्टेशन मुनक़िद कया विया आहिनि। नाज़रीन, वगण लॻजे ॻोठ चौदेरो जे मॉडल स्कूल जी बिल्डिंग जो कम 5 सालनि में मुकमल न थियण ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हेडमास्टर इमदाद अली तुनियो जी अॻवानी में मिडिल स्कूल जे नई बिल्डिंग जो कम अध में छॾे वञण ते ठेकेदार ख़ालिद जतोई ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ जो चवणु हो त स्कूल जो कम अध में छॾण सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि खां पढ़ाई लाइ ईंदड़ सवें शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻी वियो आहे। शागिर्दनि पारां बिना देर स्कूल जी इमारत जो रहियल कमु मुकमल कराइण जो मुतालबो कयो वियो आहे।